चाचा खैरत आहे, ॾाढो परेशान लॻो पियो आहीं। अबा ॻाल्हि ई परेशानी जहिड़ी आहे त परेशान त लॻंदुमि न। ॿुधण में आयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जो मंसूबो शुरू थी चुको आहे। ही ज़ालिम हुक्मरान सदाईं सिंध ऐं सिंधी अवाम सां ज़्यादतियूं करे असांजे हक़नि ते धाड़ा हणी असांखे लुटींदा रहिया आहिनि। चाचा ॻाल्हि त सची थो करीं, पर असां अफ़सोस करण ऐं पंहिंजी क़िस्मत ते रोअण खां सवाइ छा था करे सघूं। अबा ॻाल्हि ॿुध, हिननि जी हेठाई हमेशह ॾाढनि जी ॾाढ खे सॻो कयो आहे। सिंध मां निकिरंदड़ 6 केनाल असांजी ज़िंदगी जो अहम हिसो आहिनि, जेके असांजे जियापे जो सबबु पिणु आहिनि। सिंध जी मौज मस्ती हमेशह हिन ज़ालिम हुक्मरान त विञाई आहे, वरी चंद टकनि जे ख़ातिर पंहिंजो ईमान विकिरो करे सिंध जो पाणी पंजाब खे था ॾियनि। चाचा ईअं जे थियो त असांजो ईंदड़ नस्ल पाणी ढुक लाइ तड़पंदो ऐं रोडनि ते पिनंदो नज़र ईंदो, ऐं इहो सभु कुझु ॾिसण खां पहिरीं असांजा हाव फाटी पवंदा। चाचा अबा जॾहिं ॻाल्हि असांजे सिंध ऐं सिंधियुनि जे जियापे ते अचे थी त असांखे ख़ामोश न विहणु घुरिजे। सिंधु दरिया जी हिफ़ाज़त हर सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे। ही रुॻो पाणीअ जो वहिकिरो न, पर सिंध जी ज़राअत, मइशत ऐं तहज़ीब जो बुनियादु आहे। सिंध जे आज़ाद वहिकरनि खे यकीनी बणाइण, उन ते थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारण हर बाशऊर सिंधीअ जो हक़ आहे। चो त पाणी बचायूं, पंहिंजी ज़िंदगी बचायूं। सिंधूअ ते धाड़ा नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर।